जो आवाज़ों तो लोड़े तो आराज़न जो मेहरान जो मुंह तो मोड़े वो आए छा जो फींगू ऐं छुलपा है तो त काफ़ी जो मागन ते बेड़ो ई बोड़े वो आए छा अॼु मां पने अकल जे शऊर खे ख़सूसन पने अकल जे माण्हुनि में सुजागी शऊर बेबाकी ऐं बेदारी पैदा कंदड़ हिन पनो अकल जे सरज़मीन जे ॼाए अर्जे ऐं अड़बंद साथी नाम्यारे कानूनदान साईं जमाल नासिर खे सलाम थो पेश कयां पंहिंजी तंज़ीम जे तरफ़ों ॾस थो ॾियां त पने अकल जे हर इशूअ ते उहो बदअमनीअ जो हुजे उहो शहरनि सां नाइंसाफ़ीअ जो हुजे उहो तइलीम जे इदारनि में ॿाहिरीं क़ुवतुनि जी मुदाख़लत जो हुजे ऐं सिंध जे हर इशूअ ते हुजे कालाबाग ते हुजे ऐं केनालनि ते हुजे हमेशह जमाल नासिर बुले पने अकल जे शऊर सां बाक़ाइदे कुल मिलाए बीठो हुन जी मालिकी कई आहे अॼु ही जेको एहतिजाज आहे जमाल नासिर क्लियर करे त कंहिं पार्टीअ जो न आहे ही सिंध जो शऊर उथियो आहे सिंध जो शऊर सॼो पने अकल जो न पर कश्मीर खां कराची ताईं जम्मू शहर खां कराची ताईं हिकु ई आवाज़ आहे त सिंध जे माण्हुनि हिन थल केनालनि खे हे जेके केनाल ठहनि था सिंधूअ जो जेको मुंहुं मोड़ण जे लाइ साज़िश थिए थी उनजे ख़िलाफ़ पाकिस्तान इक़्तिदार ताज़िम जी ॻाल्हि आहे त इक़्तिदार पसंदि थोरियूं असम्बलियुनि में वेही चवनि थियूं त केनाल कोन थो ठहे चवनि थियूं त ज़हन शाह वियो आहे जेको मॉडल ठहे थो उन्हीअ खे थो ॾिसे ऐं ॿिए पासे वरी चवनि था त असां केनालनि जे ख़िलाफ़ सॼी सिंध में एहतिजाज कंदासीं जेको साफ़ ज़ाहिर आहे त केनाल ठहनि था ऐं हुकुमरान सिंध ख़िलाफ़ जेका साज़िश थिए थी उन्हनि सां गॾु वञी ॾिजो पर सिंध जे माण्हुनि इहो साबित कयो आहे त हीअ धरतीअ जे ख़िलाफ़ सिंधीअ क़ौम जे ख़िलाफ़ सिंधूअ जे ख़िलाफ़ थींदड़ साहसनि जो मर्दानगी सां मुक़ाबिलो कंदा जेसीं ताईं हिक ॿिए सिंधी माण्हू जी सिसीअ में साहु आहे उहो कहिड़ो बि मक़सद फ़िक्र सां तब करकल हुजे उहो सिंधूअ मथां केनाल ठहण न ॾींदो उहो आहे न जंहिंजे सुकी जे सुकी साहु वेंदो अमुन जो पखीअड़ो खाई साहु वेंदो खसी तो ता मालिक पोइ वेसाहु वेंदो जंहिं वक़्तु ताईं हिक ॿिए सिंधी माण्हू जी सिसीअ में साहु आहे त सिंधूअ मथां को बि केनाल न ठहंदो जॾहिं बि सिंध सॾु करे सिंध जे हक़नि जी का जदोजहद त हर दौर में सिंध घुरी कोटनि सां जॾहिं बि सिंध जे मुफ़ादनि जी का ॾाढ़ी कई आहे उहा सिंधीअ में रिश्तियूं छपाइण जी हुजे आदमशुमारीअ जी हुजे कालाबाग डैम जे ख़िलाफ़ हुजे सिंधूअ जे मथां केनालनि जे ख़िलाफ़ हुजे हर दौर में सिंध जे प्राइमरी उस्तादनि सिंध क़ुवतनि सां कुल मिलाए हमेशह ताउन कयो आहे अॼु मां पेटी अरब जे उहिदेदार जी हैसियत में उस्ताद जे नियाज़मत जी हैसियत में इहो ऐलान थो करियां त ईद खां पोइ हिकु ई वंड असां अॻु बि करे चुका आहियूं ईद खां पोइ प्राइमरी टीचर्स एसोसिएशन तरफ़ां सॼी सिंध में केनालनि जे ख़िलाफ़ एहतिजाज कयो उहो आहे न सिंध छॾे थी वञ साईं सिंध छॾे थी वञ उथ पुट झटि कर न त आउं न बख़्शाई थञ वरी माउ थी चए त तुंहिंजे पुठ बि घाव साईं जमाल नासिर चए तुंहिंजे पुठ बि घाव तूं कीअं मुंहिंजो पुटु थिए मां त न तुंहिंजी माउ जेको सिंध जो हिलावी पुटु हूंदो जॾहिं सिंध जे हक़ जे लाइ मैदान ते निकिरंदो त गोली ऐं घाव जेको हूंदा उहे सीने में हूंदा जंहिंजी पुठियां हूंदा सिंध जे हर मसइले ते सिंध दोस्त कल्ह बि गॾु आयासीं अॼु बि गॾु आहियूं सुभाणे बि गॾु आहियूं तव्हांजी महिरबानी